नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर में बाब अहमद गेट शाह भरिसां क़ौमी शाहराह ते वेठल शेख बिरादरी जे मासूम ॿारनि मर्दनि औरतनि जो राणीपुर जे बाअसर पीर सैयद नूर अली शाह जीलानी जी ज़ियादतनि ख़िलाफ़ क़ौमी शाहराह ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मसमात नाहिद शेख मसमात, मिठन शेख मसमात, महमीर ख़ातून ऐं ॿियनि दाईंदे चयो त असां बाब अहमद शाह गेट भरिसां क़ौमी शाहराह जे भर में गुज़िरियल 80 सालनि खां इते ई आबाद आहियूं। असांखे बिजली जा मीटर पिण लॻाया आहिनि। हितां जो बाअसर पीर सैयद अनवर अली शाह जीलानी असांजे घरनि ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहे थो। असां मिसकीन ग़रीब आहियूं, पर पीर सैयद अनवर अली शाह ज़ुल्म इंतहा करे छॾी। असांजे घरनि जी बिजली काटे तारूं साण खणे वियो आहे, जंहिं करे असांजा मासूम ॿारड़ा क़यामत जहिड़ी गर्मी में गुज़ारे रहिया आहिनि। गर्मी सबबु असांजा बचा बीमार थी विया आहिनि। असांखे बि केतिरियूं बीमारियूं थी वियूं आहिनि। असांजा बिल बि समूरा क्लियर आहिनि। उन जे बावजूद बि सीबको इंतज़ामिया असांजी बिजली बहाल नथी करे। असां आला अदलिया आला हुकाम खां मुतालबो करियूं था त बाअसर खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।